मुक़दर जी सभ ॻाल्हि थी वियो तॾहिं यार परे मुक़दर जी सभ ॻाल्हि थी वियो तॾहिं यार परे नथी पल बिसरे गुलज़ार ली थे वो चवे खास फरमाशा बलोचिस्तान कोट बुक्ति का मीर जान मोहम्मद बुक्ति डॉक्टर अब्दुल सत्तार अब्बासी नसीबुल्लाह सियाल हफीज़ुल्लाह सियाल सबकुतुल्लाह सियाल ऐं श्री प्यार भाउ शमन भट्टी जी ऐं हसन चांडी जी फरमाशा हैदराबाद का रोज रोई चयो जोगी ॾाढा क़िस्मत में दुख थई वो तुंहिंजे हथ जे लकीरुनि में तुंहिंजे हथ जे लकीरुनि में वो लिखियो मोल नसीब न थई